वीडियो क्लिप में असां सीपारे 6 सूरह माइदा जी 6 रुकू खां 10 रुकू ताईं जो तर्जुमो कंजुल ईमान मां ॿुधंदासीं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ए ईमान वारो, अल्लाह खां डिॼो ऐं उन जे तरफ़ वसीलो ॻोल्हियो ऐं उन जी राह में जिहाद करियो हिन उम्मीद ते त कामयाब थियो। बेशक उहे जेकी काफ़िर थिया जो कुझु ज़मीन में आहे समूरो ऐं उन जे बराबरि वधीक जेकॾहिं संदन मिल्कियत हुजे उहो ॾेई क़यामत जे अज़ाब खां पंहिंजी जिंद छॾाइनि त उन्हनि खां न वरितो वेंदो ऐं उन्हनि जे वास्ते ॾुखनि जो अज़ाब आहे। दोज़ख खां निकिरणु चाहींदा पर निकिरी न सघंदा ऐं उन्हनि खे दाइमी सज़ा आहे। ऐं चोर मर्द हुजे या औरत, उन्हनि जा हथ कपियो, उन्हनि जे कए जो बदिलो अल्लाह जी तरफ़ खां सज़ा ऐं अल्लाह ग़ालिब हिकमत वारो आहे। सो जेको पंहिंजे ज़ुल्म खां पोइ तौबा करे ऐं पाण सुधरी वञे त अल्लाह पंहिंजे मेहर सां उन ते रुजू फ़रमाईंदो। बेशक अल्लाह बख़्शींदड़ महिरबान आहे। छा तोखे मालूम न आहे त अल्लाह जे वास्ते आहे आसमाननि ऐं ज़मीन जी बादशाही। सज़ा ॾे जंहिंखे वणेसि ऐं बख़्शे थो जंहिंखे घुरे ऐं अल्लाह सभु कुझु करे सघे थो। हे रसूल, तोखे ग़मगीन न कनि उहे जेकी कुफ़्र में डुकी रहिया आहिनि, उहे जेकी पंहिंजे वात सां चवंदा आहिनि त असां ईमान आंदो ऐं उन्हनि जूं दिलियूं मुसलमान न आहिनि ऐं के यहूदी कूड़ खूब ॿुधंदा आहिनि, ॿियनि माण्हुनि जी ॻाल्हि खूब ॿुधंदा आहिनि जेकी तो वटि हाज़िर ई न थिया। अल्लाह जे ॻाल्हियुनि खे उन्हनि जे जायुनि खां मटे छॾींदा आहिनि। चवनि था तव्हांखे हीउ हुकुम मिले त मञिजो ऐं इहो न मिले त बचो। ऐं जंहिंखे अल्लाह गुमराह करणु चाहे त तूं हरगिज़ उन अल्लाह खां उन जो कुझु ठाहे न सघंदे। उहे आहिनि जो अल्लाह संदन दिलि पाक करणु न घुरियो, उन्हनि खे दुनिया में ख़्वारी आहे ऐं आख़िरत में बि उन्हनि जे वास्ते वॾो अज़ाब आहे। वॾा कूड़ ॿुधंदड़, वॾा हराम खोर, जेकॾहिं तव्हांजी जे हुज़ूर हाज़िर थियनि उन्हनि जो फ़ैसिलो फ़रमाए छॾियो या उन्हनि खां मुंहुं फेरियो ऐं जेकॾहिं तूं उन्हनि खां मुंहुं फेरींदे त तुंहिंजो को नुक़सानु कोन करे सघंदा ऐं जे उन्हनि में फ़ैसिलो करियो त इंसाफ़ सां कजो। बेशक अल्लाह खे इंसाफ़ वारा पसंदि आहिनि। ऐं तोखां फ़ैसिलो कीअं कराईंदा हालांकि उन्हनि वटि तौरेत आहे जंहिं में अल्लाह जो हुकुम मौजूदु आहे। उन जे बावजूदि उन्हीअ खां मुंहुं मोड़नि था ऐं उहे ईमान आणींदड़ न आहिनि। बेशक असां तौरेत नाज़िल कयो जंहिं में हिदायत ऐं नूर आहे। उन जे मुताबिक़ यहूदियुनि खे हुकुम ॾींदा हुआ। असांजा फ़रमान बरदार नबी ऐं आलिम ऐं फ़क़ीह जिन खे अल्लाह जे किताब जी हिफ़ाज़त जो हुकुम हो ऐं उहे उन ते शाहिद हुआ। माण्हुनि खां न डिॼो ऐं मूंखां डिॼो ऐं मुंहिंजे आयतुनि जे बदिले ज़लील क़ीमत न वठो। ऐं जेकी अल्लाह जे नाज़िल कयल मुताबिक़ हुकुम न कनि उहे ई माण्हू काफ़िर आहिनि। ऐं असां तौरेत में उन्हनि ते वाजिबु कयो त साह जे बदिले साह ऐं अख जे बदिले अख जे बदिले में अख ऐं नक जे बदिले नक ऐं कन जे बदिले कन ऐं ॾंद जे बदिले ॾंद ऐं फटनि में पिणु बदिलो आहे। पोइ जेको दिलि जी ख़ुशीअ सां बदिलो मुआफ़ करे छॾे त उहो उन जा गुनाह लाहे छॾींदो। ऐं जेको अल्लाह जे नाज़िल कयल मुताबिक़ हुकुम न करे त उहे ई माण्हू ज़ालिम आहिनि। ऐं असां उन्हनि नबियुनि जे पुठियां उन्हनि जे निशान क़दम ते ईसा पुटु मरियम खे मोकिलियो, तस्दीक़ कंदड़ तौरेत जी जेको उन खां अॻु में हो, ऐं असां खेसि इंजील अता कयो जंहिं में हिदायत ऐं नूर आहे ऐं तस्दीक़ फ़रमाईंदड़ तौरेत जी जो उन खां अॻु में हो ऐं हिदायत ऐं नसीहत परहेज़गारनि जे वास्ते। ऐं इंजील वारनि खे घुरिजे त हुकुम कनि उन्हीअ ते जेको अल्लाह उन में नाज़िल कयो ऐं जेकी अल्लाह जे नाज़िल कयल मुताबिक़ हुकुम न कनि त उहे फ़ासिक़ आहिनि। ए महबूब, असां तुंहिंजी तरफ़ नाज़िल कयो सचो किताब, अॻियनि किताबनि जी तस्दीक़ फ़रमाईंदड़ ऐं उन्हनि ते मुहाफ़िज़ ऐं निगहबान करे त उन्हनि में फ़ैसिलो करियो अल्लाह जे नाज़िल कयल मुताबिक़। ऐं ॿुधंदड़, उन्हनि जी ख़्वाहिशुनि जी पैरवी न कर। पाण वटि आयल हक़ खे छॾे करे असां तव्हां समूरनि लाइ हिकु शरीयत ऐं रस्तो मुक़ररु कयो ऐं अल्लाह घुरे हा त तव्हां समूरनि खे हिक ई उम्मत करे हा। मगर मर्ज़ी हीअ आहे त जेको तव्हांखे ॾिनाई उन्हीअ में तव्हांखे आज़माए
भलाइनि जी तरफ़ हिक ॿिए में अॻिराई करियो। तव्हां समूरनि जो मोटणु अल्लाह ॾांहुं आहे। उहो तव्हांखे ॿुधाईंदो जंहिं ॻाल्हि में तव्हां झगड़ो कंदा हुआ। ऐं हीअ त ए मुसलमान अल्लाह जे नाज़िल कयल मुताबिक़ हुकुम कर ऐं उन्हनि जी सुधनि ते न हल ऐं उन्हनि खां बचंदो रह जो किथे तोखे तिरकाए न विझनि कंहिं हुकुम में जेको तुंहिंजे तरफ़ लथो। पोइ जेकॾहिं उहे मुंहुं फेरिन त यकीन कर त अल्लाह उन्हनि जे किन गुनाहनि जी सज़ा उन्हनि खे पहुचाइणु घुरे थो। ऐं बेशक घणा माण्हू बेफ़रमान आहिनि त छा जाहिलियत जो हुकुम चाहिनि था ऐं अल्लाह खां बहितर कंहिंजो हुकुम आहे। यकीन वारनि जे वास्ते ए ईमान वारो यहूदियनि ऐं नसारनि खे दोस्त न बनायो। उहे पाण में हिक ॿिए जा दोस्त आहिनि ऐं तव्हां मां जेको उन्हनि सां दोस्ती रखंदो त उहो उन्हनि मां आहे। बेशक अल्लाह बेइंसाफ़नि खे हिदायत न ॾींदो आहे। हाणे तव्हां उन्हनि खे ॾिसंदव जो दिलनि में आज़ार आहे, जिन जे दिलनि में आज़ार आहे, जो यहूदियनि ऐं ईसाइनि ॾांहुं डोड़नि था, चवनि था असां डिॼूं था मतां असां ते को चकर अची वञे। पोइ क़रीब आहे जो अल्लाह फ़तह आणे या पंहिंजे तरफ़ खां को हुकुम, पोइ उन ते जेको पंहिंजे दिलि में लिकायो हुआऊं पशेमान रहिजी वञनि। ऐं ईमान वारा चवंदा आहिनि छा उहे आहिनि जिन अल्लाह जा कसम खयां हुआ, पूरी कोशिश ऐं ताक़ीद वारा कसम त उहे तव्हां सां गॾु आहिनि। उन्हनि जा समूरा अमल चट थी विया, पोइ रहिजी विया नुक़सान में। हे ईमान वारो, तव्हां मां जेको पंहिंजे दीन खां फिरंदो त अनक़रीब अल्लाह अहिड़ा माण्हू आणींदो जो उहे अल्लाह जा प्यारा ऐं अल्लाह उन्हनि जो प्यारो हूंदो। मुसलमाननि ते नरम ऐं काफ़िरनि ते सख़्त, अल्लाह जी वाट में लड़ंदा ऐं कंहिं बि मलामत कंदड़ जी मलामत जो फ़िक्र न कंदा। हीअ अल्लाह जो फज़ल आहे जंहिंखे घुरे ॾिए ऐं अल्लाह वुसअत वारो इल्मु वारो आहे। तव्हांजा दोस्त न आहिनि मगर अल्लाह ऐं उन जो रसूल ऐं ईमान वारा जेकी नमाज़ क़ाइमु कंदा आहिनि ऐं ज़कात ॾींदा आहिनि ऐं अल्लाह जी दरगाह में झुकंदा आहिनि। ऐं जेको अल्लाह ऐं उन जे रसूल ऐं मुसलमाननि खे पंहिंजो दोस्त बनाए, पोइ बेशक अल्लाह जी जमात ई ग़ालिब आहे। ए ईमान वारो, जिन तव्हांजे दीन खे खिल भोग ऐं रांदि सम्झियो आहे, उन्हनि मां जिन खे तव्हां खां अॻु में किताब ॾिनो वियो ऐं काफ़िर, उन्हनि मां कंहिंखे बि पंहिंजो दोस्त न बनायो। ऐं अल्लाह खां डिॼंदा रहो जेकॾहिं ईमान रखो था। ऐं जॾहिं तव्हां नमाज़ जे वास्ते आज़ान ॾियो था, उहे उनखे भोग ऐं रांदि बनाईंदा आहिनि। उहो उन करे जो उहे सफ़ा बेअकुल माण्हू आहिनि। तव्हां फरमायोनि ए किताबियो, तव्हांखे असांजो छा ख़राबु लॻो? इहो ई न त असां ईमान आंदो अल्लाह ते ऐं उन ते जो असांजे तरफ़ लथो ऐं जेको अॻे नाज़िल थियो, ऐं हीअ त तव्हां मां अक्सर बेफ़रमान आहिनि। तव्हां फरमायो छा मां तव्हांखे ॿुधायां त अल्लाह वटि उन खां बदतर दर्जे में आहिनि उहे जिन ते अल्लाह लानत कई ऐं उन्हनि ते ॾमरियो ऐं उन्हनि मां कयाई बांदर ऐं सूअर ऐं शैतान जा पूॼारी। उन्हनि जो ठिकाणो तमामु बुरो आहे ऐं उहे सिधी वाट खां घणो भटकियल आहिनि। ऐं जॾहिं तव्हां वटि अचनि त चवंदा आहिनि असां मुसलमान आहियूं, हालांकि अचणु वक़्तु बि काफ़िर हुआ ऐं वञणु वक़्तु बि काफ़िर। ऐं अल्लाह चङी तरह ॼाणे जेकी लिकाए रहिया आहिनि। ऐं उन्हनि मां केतिरनि खे ॾिसंदे जो गुनाह ऐं ज़्यादती ऐं हराम खोरी ॾांहुं डुक भरींदा आहिनि। बेशक तमामु बुरा कमु कंदा आहिनि। उन्हनि खे छो नथा मना कनि? संदन पादरी ऐं दरवेश गुनाह जी ॻाल्हि चवणु ऐं हराम खाइण खां बेशक ॾाढा बुरा कमु करे रहिया आहिनि। ऐं यहूदी चवणु लॻा त अल्लाह जो हथु ॿधलु आहे, उन्हनि जा हथ ॿधा वञनि ऐं उन्हनि ते उन्हीअ चवण जे करे लानत आहे, बल्कि संदसि हथ कुशादा आहिनि। अता फरमाईंदो आहे जीअं वणेसि। ऐं हे महबूब, जेको तव्हांजी तरफ़ तव्हांजे रब जे तरफ़ां लथो, उन जे करे घणनि जी शरारत ऐं कुफ़र में तरक़ी थींदी ऐं उन्हनि में असां क़यामत ताईं पाण में दुश्मनी ऐं वेर विझी छॾियो। जॾहिं बि लड़ाई जी बाहि भड़काईंदा आहिनि, अल्लाह उनखे विसाए छॾींदो आहे ऐं ज़मीन में फ़साद जे वास्ते डुकंदा रहंदा आहिनि। ऐं अल्लाह फ़सादियुनि खे पसंदि न फ़रमाईंदो आहे। ऐं जेकॾहिं किताब वारा ईमान आणीनि हा ऐं परहेज़गारी कनि हा त ज़रूरु असां संदन गुनाह लाहे छॾियूं हा ऐं ज़रूरु उन्हनि खे आराम वारनि बाग़नि में वठी वञूं हा। ऐं जेकॾहिं उहे क़ाइमु रखनि हा तौरेत ऐं इंजील
ऐं जेकी उन्हनि ॾे संदन रब जे तरफ़ खां लथो त उन्हनि खे रिज़्क मिले हा मथां खां ऐं उन्हनि जे पेरनि जे हेठां खां उन्हनि मां हिकु जमात विच थिराई जी राह ते आहे ऐं उन्हनि मां घणा निहायत बुरा कम करे रहिया आहिनि। ए रसूल पहुचाए छॾ जेकी कुझु तव्हां ॾांहुं लथो तव्हांजे रब जे तरफ़ां ऐं ईअं न थियो त तव्हां उनजो को पैगाम न पहुचायो ऐं अल्लाह तव्हांजी निगहबानी फरमाईंदो माण्हुनि खां। बेशक अल्लाह काफ़िरनि खे राह नथो ॾिए। तव्हां फरमायो ए किताबियो तव्हां कुझु बि न आहियो जेसिताईं क़ाइमु न कयो जो कुझु तव्हांजी तरफ़ तव्हांजे रब जे तरफ़ां लथो। ऐं बेशक ए महबूब जेको तव्हांजी तरफ़ तव्हांजे रब वटां लथो उन जे करे उन्हनि मां घणनि में शरारत ऐं कुफ़र जी अञा तरक़ी थींदी। पोइ तव्हां काफ़िरनि जो को ग़म न करियो। बेशक उहे जेकी पंहिंजे पाण खे मुसलमान चवंदा आहिनि ऐं अहिड़ीअ तरह यहूदी ऐं सितारा परस्त ऐं नसरानी उन्हनि मां जन सची दिलि सां अल्लाह ऐं क़यामत ते ईमान आंदो ऐं चङा कम कया त उन्हनि ते न को डपु आहे ऐं न वरी कुझु ग़म। बेशक असां बनी इसराइल खां अहद वरितो ऐं उन्हनि जी तरफ़ रसूल मोकिलिया। जॾहिं बि उन्हनि वटि को रसूल इहा ॻाल्हि खणी आयो जेका उन्हनि जे दिलि जी ख़्वाहिश यानी पसंदि न हुई त हिकु टोली खे कूड़ो चयऊं ऐं ॿिए टोले खे शहीद कंदा हुआ ऐं हिन गुमान में आहिनि त उन्हनि खे सज़ा न मिलंदी। पोइ अंधा ऐं ॿोड़ा थी विया। पोइ अल्लाह संदन तौबह क़बूल कई। पोइ उन्हनि माण्हुनि मां घणा अंधा ऐं ॿोड़ा थिया ऐं अल्लाह संदन कमु ॾिसी रहियो आहे। बेशक उहे काफ़िर आहिनि जेकी चवनि था त अल्लाह त साॻियो मसीह पुटु मरियम जो आहे ऐं मसीह त चयो हो ए बनी इसराइल अल्लाह जी इबादत करियो जेको मुंहिंजो रब ऐं तव्हांजो रब आहे। बेशक जंहिं अल्लाह सां शिरक कयो अल्लाह उन ते जन्नत हराम करे छॾी ऐं उनजो टिकाणो दोज़ख आहे ऐं ज़ालिमनि जो को बि मददगार न आहे। बेशक काफ़िर आहिनि उहे जेकी चवंदा आहिनि त अल्लाह टिनि ख़ुदाउनि में टियों आहे। हालांकि ख़ुदा त न आहे मगर हिकिड़ो ख़ुदा। ऐं जेकॾहिं पंहिंजी ॻाल्हि खां न मुड़िया त जेकी उन्हनि मां काफ़िर थी मरंदा उन्हनि खे ज़रूरु दर्दनाक अज़ाब पहुचंदो। पोइ छो नथा रुजू कनि अल्लाह जी तरफ़ ऐं उन्हीअ खां बख़्शिश घुरनि ऐं अल्लाह बख़्शींदड़ महिरबान आहे। मसीह पुटु मरियम न आहे मगर हिकु रसूल। उन खां अॻु काफ़ी रसूल थी गुज़रिया ऐं उन जी माउ सिद्दीक़ा यानी घणी सचार आहे। ॿई खाधो खाईंदा हुआ। ॾिसो त असां कीअं साफ़ निशानियूं उन्हनि जे वास्ते बयानु करियूं था। पोइ ॾिसो त कीअं उबतो वञनि था। तव्हां फरमायो छा अल्लाह खां सवाइ अहिड़े जी पूॼा कयो था जो तव्हांजे नुक़सान जो मालिक आहे न नफ़े जो ऐं अल्लाह ई ॿुधंदड़ ॼाणंदड़ आहे। तव्हां फरमायो ए किताबियो पंहिंजे दीन में नाहक ज़्यादती न करियो। अहिड़नि माण्हुनि जी ख़्वाहिशुनि ते न हलो जेकी पाण अॻे ई गुमराह थी चुका ऐं ॿियनि घणनि खे बि गुमराह कयऊं ऐं सिधी वाट खां भटकी विया। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु तआला अला मुहम्मद सल्लल्लाहु तआला अलैहि